सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज खान दुरानी पंहिंजे चूंड तक के मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची नेब केस दौरान साथ ॾियण ते तक वासियुनि जो शुक्रियो अदा कयो। उन सिलसिले में हुन मदई जे भरिसां ॻोठ मोहम्मद मुराद बिरोही वासी मुअज़्ज़िज़ मोहम्मद नवाज़ बिरोही पारां ॾिनल आजियाणे में शिरकत कई, जंहिं दौरान उते मौजूद माण्हुनि संदसि शानदार इस्तक़बाल करे मथस गुलनि जी वर्खा कई। मेज़बान मोहम्मद नवाज़ बिरोही पारां आयल महिमाननि खे टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश करण सां गॾु खेनि मांझांदो पिणु करायो वियो। उन मौक़े ते सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज खान दुरानीअ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाज़ शरीफ़ ऐं सिंध वासियुनि में डोमिसाइल रखण जो फ़र्क़ु आहे। पंजाब जो डोमिसाइल हुजण करे नवाज़ शरीफ़ खे ख़ासि रिआयतूं मिलनि पियूं, बाक़ी सिंध जो डोमिसाइल रखंदड़नि खे जेल ऐं सख़्तियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। हिन चयो त असांखे पीपी क़यादत सेखारियो आहे त हमेशह केसनि खां भॼण बदिरां कोर्टुनि ज़रिए केसनि खे मुंहुं ॾियणु घुरिजे। मां बि गुज़िरियल 4.5 सालनि खां केसनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। पीपी चाहे थी त मुक़ररु वक़्त ते मुल्क में चूंडूं करायूं वञनि, पर इलेक्शन कमीशन जे रवैये मां लॻे पियो त इलेक्शन मुक़ररु वक़्त ते न थींदियूं। हिन हिक सुवाल जे जवाब में चयो त इलेक्शन वेझो ईंदे ई सिंध अंदरि भञ-ड्राह कई वेंदी आहे। हाणे बि आदमशुमारीअ जो सबबु ॼाणे नयूं तकबंदियूं कयूं वयूं आहिनि, जिन ख़िलाफ़ एतिराज़ दाख़िल कराया आहिनि। हुन क़बीलाई तकरारनि बाबति ॻाल्हाईंदे चयो त तालके गड़ियासीन अंदरि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि विच में हलंदड़ क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि सां राब्ते में आहियूं। जल्द उन्हनि विच में सुलियो कराईंदासूं। आगा सिराज दुरानी चयो त अलाह पाक जो शुक्र आहे जो गुज़िरियल 4 सालनि वारे अरसे दौरान मुनाफ़िक़नि जा चेहरा मुंहिंजे साम्हूं खुली आया आहिनि। उन्हनि मुनाफ़िक़नि खे चवां थो त मुनाफ़िक़त छॾे ॾियो। आगा सिराज दुरानीअ उन खां पहिरियों ॻोठ फ़क़ीरपुर वासी बिरोही बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ हाजी गौसबख्श बिरोही जे चांहि पार्टीअ में शिरकत करण बैदि मदई जी वासी बिरोही बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ हाजी गुलमीर बिरोहीअ जे वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते मदई जी प्रेस क्लब जो सरपरस्त आला शेर मोहम्मद बिरोही, अरसलान खान सीलरो, मीर यासिर अरफात शाह, ॻोठ पंवर भुट्टा वासी अब्दुल जब्बार भुट्टो, आगा असलम खान दुरानी, अब्दुल हकीम बिरोही ऐं ॿिया साणस गॾु हुआ। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदई जी।